बोल गुरु नानक देव की जय। साईं लैणा राम साहिब की जय। साईं लाला राज साहिब की जय। पूज्य माता साहिब की जय। पूज्य अम्मा साहिब की जय। परम पूज्य दादी साहिब की जय। सर्व संतन महात्माओं की जय। गुरु री प्यारी साथ संगत सबनी से ओम शांति। हली अचो हिक वार बाबा सत्संग में। हली अचो हिक वार बाबा सत्संग में। सत्संग में बाबा इन रंग में। सत्संग में बाबा इन रंग में। हली अचो हिक वार बाबा सत्संग में। हली अचो हिक वार बाबा सत्संग में। सत्संग आनन के तारा। सत्संग आनन के तारा। सजा मिल है धन पावारा। सजा मिल है धन पावारा। राही सकट हजार बाबा सत्संग में। राही सकट हजार बाबा सत्संग में। सत्संग में बाबा इन रंग में। सत्संग में बाबा इन रंग में। हली अचो हिक वार बाबा सत्संग में। हली अचो हिक वार बाबा सत्संग में। आप अंदर जाके खोलाए। आप अंदर जाके खोलाए। कदम तेरे अच्छे तो पाए। कदम तेरे अच्छे तो पाए। दिया दिया सवार दुआर बाबा सत्संग में। दिया दिया सवार दुआर बाबा सत्संग में। सत्संग में बाबा इन रंग में। सत्संग में बाबा इन रंग में। हली अचो हिक वार बाबा सत्संग में। हली अचो हिक वार बाबा सत्संग में। जोगी आयो तोरी शरणो। जोगी आयो तोरी शरणो। फूल कपट मां कुछ न वरनो। फूल कपट मां कुछ न वरनो। गली पलकाज सार बाबा सत्संग में। गली पलकाज सार बाबा सत्संग में। सत्संग में बाबा इन रंग में। सत्संग में बाबा इन रंग में। हली अचो हिक वार बाबा सत्संग में। हली अचो हिक वार बाबा सत्संग में। ओम नाम जी तेरी हारे। ओम नाम जी तेरी हारे। सब खेती पार पहुँचाए। सब खेती पार पहुँचाए। केवट बनो कर धार बाबा सत्संग में। केवट बनो कर धार बाबा सत्संग में। सत्संग में बाबा इन रंग में। सत्संग में बाबा इन रंग में। हली अचो हिक वार बाबा सत्संग में। हली अचो हिक वार बाबा सत्संग में। ऐया ठारव कुबड़ी समारव। ऐया ठारव कुबड़ी समारव। राजकोट शहर से दया जुदारव। राजकोट शहर से दया जुदारव। राम भगव जय
करे भागा सत्संग में। पढ़ेंगे पढ़ेंगे जहिड़ी तरह सतगुरु जे दर्शन वक़्तु हुननि जे लाइ प्रेम हूंदो आहे। ईअं पक सम्झी छॾे। श्री सतगुरु महाराजन जी काररवाई ऐं आज्ञा में को बि संसो न अचणु घुरिजे। तूं पंहिंजे मन जे ख़्यालनि मूजिबि खणी केतिरी बि शेवा कर, पर जेकॾहिं उन में मालिक जी प्रसन्नता कान्हे त उन जी शेवा सां तोखे कहिड़ो फ़ाइदो थींदो? कहिड़ो फ़ाइदो? पंहिंजे मन मत ते केॾी बि चए थो शेवा कर, पर हुन जे कारवाईअ में ऐं हुन जे आज्ञा में जे संसो कंदासीं त उहा शेवा असांखे फल न ॾींदी कुझु बि। हुन जी आज्ञा मूजिबि ई असांखे हलणो आहे, जीअं हू चवनि ईअं असांखे करिणो आहे। हुन में छो ऐं छा न अचणु, भले न त चए थो केॾी बि शेवा कर, शेवा त हूअं सुठी जान, पर जे सतगुरु राज़ी न आहिनि त उहा असांखे फल न ॾींदी। शेवा भले कंदासीं न त बि उनजो फल न मिलंदो। तूं ईअं ई चओ त जहिड़ी ॻाल्हि में श्री गुरु महाराजन जी तव्हांजी प्रसन्नता हुजे, उहा ई मूं लाइ सभ खां वॾी शेवा आहे। ईअं चऊं त जेका तव्हांजी प्रसन्नता हुजे उहा मुंहिंजे लाइ शेवा हुजे। जंहिं ॻाल्हि में हुन जी प्रसन्नता हुजे उहा असांजी शेवा बणिजी पए। हुनजी आज्ञा एॾी वॾी चई अथनि, गुरूअ जी आज्ञा। इन मां सम्झी था सघूं भई केॾी वॾी आज्ञा चई अथनि, जंहिंमें हू ख़ुशि थियनि उहा असांजी शेवा। तोखे पंहिंजे मन ऐं ॿुद्धीअ खे विच में न विझी सदन हर हिकु हुकुम खे सत सत मञी मथे ते धारण करणु घुरिजे। पंहिंजे मन ऐं ॿुद्धीअ जी न हलाइजे, भले केॾा बि होशियार छो न हुजऊं, पर मन ऐं ॿुधी विच में न अचणु खपे। गुरू ऐं शिष्य जे विच में हुन जी आज्ञा सत सत करे मञी सिर ते धारण कयूं त हू प्रसन्न थींदा। न त पोइ आहे न झटि अहंकार अची वेंदो आहे असां। थोरी असां में कुझु भई शेवा जा कार्य या सत्संग जो नेम ठाहींदासीं या ॿ टे भॼन ॻाईंदासीं त असांखे अहंकार अची वेंदो आहे झटि। इन करे चवनि था हुन जी आज्ञा सत सत करे सिर ते धारण कंदासीं न त पोइ पंहिंजे मन जी ऐं ॿुद्धीअ जी न हलाईंदासीं त अहंकार न ईंदो। पंहिंजे ॿुद्धीअ जी माना केॾी बि ॿुधी छो न हुजे, अकुल छो न हुजे असां में, पर उन जी हलाईंदासीं ई न त अहंकार न ईंदो न। पंहिंजी हलाईंदासीं त अहंकार ईंदो न। कबीर भगत हो न, शहर खां ॿाहिरि कुटिया ठाहे कमाल सां गॾु रहंदो हो। कबीर भगत हू छा कंदो, सुबुह जो घर मां निकिरी वेंदो, सनानु पाणी करे असुर जो पोइ सभिनी मंदरनि में वञी जल चाढ़े किथे मथो टेके, पोइ किथे ॿाहिरि जंगल में वञी ध्यान में वेही रहंदो। छो जो संतनि खे न एकांत पसंदि हूंदी आहे। कबीर भगत जो ॾाढो नालो थी वियो न। पोइ शहर खां निकिरी वेंदो, जंगल में वञी एकांत में वेही रहंदो। हिकिड़े ॾींहुं छा थियो, शहर जो वॾो चौधरी हो, उनजो जवान पुटु गुज़ारे वियो। राति जो सॼी राति रोदन पिटको हलियो।
सुबुह थियो त कंहिं चयसि त हिते शहर जे ॿाहिरि जेको बाबा जी रहंदो आहे न कुटिया ठाहे उन वटि वठी हलेसि, ॾाढो करामत वारो अथई उहो। उन वटि वठी आयसि, कम्बीर भगत उहो कोन, कमाल वेठो। चईंसि बाबा जी किथे आहे? चईंसि उन जी हाणे उमिरि थी वई आहे, सुबुह जो निकिरी वेंदो आहे, राति जो ईंदो आहे, सभिनी मंदरनि में मथा टेकींदो आहे पियो, राति जो ईंदो आहे। तव्हांखे कहिड़ो कमु अथव मूंखे ॿुधायो। त चइनिसि हीअं भई ज़मीनदार जो छोकिरो भई मरी वियो आहे, त असां बाबा जी वटि वठी आया आहियूंसि। पियो चए कुझु नंढी वॾी बीमारी हुजे त ठहियो, हे त माॻे मरी वियो आहे त उनखे मां छा कयां। चई तॾहिं भले ॾिसां त सही। उनखे लाश खे सुम्हारे 3 दफ़ा परिक्रमा ॾेई गंगा जल खणी ऐं 3 दफ़ा छंडो हयईंसि, 3 दफ़ा राम 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 चयईं तो छोकिरो उथी वियो। उथी जो वियो त हू त सभु ॾाढा ख़ुशि थी विया शहर जा माण्हू। नचनि पिया, ॻाइनि पिया, हिन जी वाहवाही थी वई। हिनखे मन में थियो त मार भेण मूंखे एॾी सिद्धि प्राप्त थी वई आहे जो मां मुअल खे जीआरे थो सघां। त कंहिं वञी शहर जे ॿाहिरि कम्बीर भगत खे चयो त तुंहिंजे घर वटि त ॾिस छा माण्हू गॾु थिया अथई। चए पियो छो? हे तकिड़ो तकिड़ो अचे पियो। तेसिताईं हू शहर जा माण्हू त वञण लॻा त हिनखे रस्ते ते गॾिया, हू खिलनि पिया, ख़ुशि पिया थियनि। हिन कंहिंखां पुछियो कोन, आयो घर। चईंसि कर ख़बर छा हो? चईंसि बाबा हाणे तव्हांखे तीर्थ यात्रा ते वञिणो आहे न, इलाही टाइम थियो अथव, चओ पिया था वञा वञा, हाणे तव्हां हली वञो भले, हाणे मां हिते सभु संभाले वठंदुमि। कम्बीर भगत सम्झी वियो हिनखे अहंकार अची वियो आहे। चईंसि छा संभाले वठंदे? चईंसि इहो ई मुअलनि खे जीआरणु, बीमारनि खे चाक करणु। चईंसि नी? चईंसि हा। चईंसि ठीकु आहे मां त वेंदुसि यात्रा ते, पर इन खां अॻु मुंहिंजी मर्ज़ी आहे हिकु पाण वॾो कीर्तन करायूं। त हिकु मां चिठी थो लिखी ॾियां, पासे में 2-3 संत रहंदा अथई, उन्हनि खे तूं चिठी ॾेई अच। चईंसि भले। चईंसि पोइ उहो कीर्तन कराए पोइ मां हलियो वेंदुमि, पोइ तूं त हिते संभालण वारो आहे ई आहे। चईंसि हा ठीकु आहे। हिनखे चिठी लिखी ॾिनई, चिठी खणी पासे वारे ॻोठ में आयो, उते हिकु संत हो, उनखे ॾिनई चिठी। उन चिठी जो खोले पढ़ी त उन चिठीअ में लिखियलु हो कमाल भयो कपूत कबीर का कुल गया डूब। संत सम्झी वियो, संतनि जूं भाषाऊं संत सम्झंदा आहिनि। त चईंसि त अचानक हीअं कीर्तन छो? चईंसि न इलाही टाइम खां बाबा खे दिलि हुई भई वञा यात्रा ते, त हाणे यात्रा जी तयारी था कनि, इन खां अॻु चवनि था कीर्तन कराए वञूं, त तव्हांखे घुरायो अथई। चईंसि हा हलूं था, पर तो जो हेॾो कारोबार मथे ते खयो आहे, चई तो मां सभु संभाले वेंदुमि, त हिते बि थोरी करामत ॾेखार। चईंसि चओ। हुन शहर में चवाई मोकिलियो त अचो सभु हेॾे। 200-300 माण्हू अची विया बीमार। चईंसि हाणे हिननि खे चाक कर। भई त ॾिसी वाइड़ो थी वियो, हेॾा माण्हू 300-400 ईअं लाइनूं लॻी वियूं। मां घणनि खे जल पढ़ी ऐं छंडो हणंदुमि राम राम चई, हे मूंखां कीअं थींदो? त चईंसि बाबा हे त मूंखां ॾुखियो कमु आहे। चईंसि पर हाणे हिननि खे मां घुरायो आहे त हे निराश त न वेंदा न। चङो तूं वे। हुन संत छा कयो, लोटो खणी हिकु दफ़ो चयईं राम, छंडो जो हयईं हिकु दफ़ो,
त अधु माण्हू जेके लाइनुनि में बीठल हुआ अधु चाक थी उथी खड़ा थी विया। वरी ॿियो दफ़ो राम चई वरी ॿिए पासे छंडो हयईं त उहे बि सभु ठीकु थी विया, सभु हलण लॻा। झंडो त हे कमाल त वाइड़ो थी वियो। चई हे छा, ख़ाली 2 दफ़ा राम चई त 400 माण्हू ठीकु थी विया। मां त हुनखे 3 दफ़ा परिक्रमा ॾिनी, गंगा जल खयो, 3 दफ़ा पढ़ियो, 3 दफ़ा छंडो हयो, 3 दफ़ा राम 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 चयो, तॾहिं हू उथियो। हुन संत चयईंसि त हाणे थोरो पासे में हिकु सूरदास संत रहंदो अथई, उनखे बि सॾु करे अच त पोइ गॾु था हलूं। भले, चिठी उनखे बि ॾेई अच। चिठी खणी वियो, पर मन में वीचार पियो कंदो वञे त हे संत त मूंखां बि वॾो थियो न, मां चवां पियो मूंखे सभु अची वियो आहे। इहो वीचार कंदो कंदो तेसि ताईं हुन सूरदास जी कुटिया अची वई। त उनखे अञा ॿुधाए भई मां हिन जे लाइ आयो आहियां, बाबा मोकिलियो आहे मूंखे यात्रा ते, भई वेंदो त उन कीर्तन कराइणो आहे। अञा ॻाल्हि करेसि तेसि ताईं सूरदास तो चएसि त पुट हुन टकरीअ जे पुठियां हिकु नंदी अथई, उन में हिकु छोकिरो तो लुड़ंदो अचई, हुनखे बचाए त अच। डुक पाए वियो, बराबरि उते नंदी हुई टकरीअ जे पुठियां, ऐं जवान छोकिरो ॿुॾे पियो लुड़ंदो अचे पियो, उनखे खणी आयो। खणी जो आयो त वीचारे पियो सूरदास त ॾिसी न पियो सघे, उनखे कीअं ख़बर पई त टकरीअ जे पुठियां हिकु नंदी आहे, उन में वरी छोकिरो लुड़ंदो थो अचे। पर जीअं छोकिरे खे हेठि सुम्हारियईं त छोकिरो शांत थी वियो। छोकिरो जो शांत थी वियो त संत न्यारेसि पियो कमाल ॾे। हुन त हथ खणी जोड़िया, संत बि जल खणी ऐं अञा रा चयईं, छंडो हयईंसि त छोकिरो उथी वियो। राम पूरो बि कोन कयईं त कमाल त सम्झी वियो त मूंखे बाबा छो मोकिलियो आहे हिते, मूंखे भई एॾो अहंकार अची वियो, भई मां सभु करे थो सघां, सभु संभाले वेंदुमि, पर मूंखां वॾा त के ई पिया आहिनि हिते। हुन संत खे पेरे पई ऐं हे अचे थो वापसि। न को हुन संत सां मिलियो, न को उन्हनि खे वठी आयो, सिधो कंबीर भगत वटि अची चरणनि ते किरी पियुसि। चएसि पियो बाबा तव्हां न वञिजो किथे यात्रा ते, यात्रा जी ज़रूरत मूंखे आहे, त मूंखां जेके वॾा संत कई वेठा आहिनि उन मां मूंखे सिखणो आहे अञा, त मूंखे छा करणु खपे। मां सम्झां पियो बसि मां सभु प्राप्त करे छॾियो आहे। पोइ गंभीर भगत सम्झाएसि थो त करामत कहर जो घर हूंदो आहे, करामत किथे बि न ॾेखारबी आहे, इहो त मां बि करे पियो सघां। पोइ सम्झी थो वञे कमाल बि न त घटि कोन हो, ॾाढो ज्ञान हुयुसि कमाल खे। पर ॾिस अहिड़नि ज्ञानियुनि खे बि एॾो अहंकार अची थो वञे त असां केरु आहियूं। तॾहिं चए थो हुन जी आज्ञा बसि सत सत करे सिर ते धारण कर, पंहिंजे मन बुद्धीअ जो न हलाए कुझु। पंहिंजी हलाईंदासीं त अहंकार ईंदो, मां जेको कयां थी सही थी कयां, मूंखे सभु अची वियो आहे। हक़ीक़त में ज़िंदगी जे अनमोल पूंजी सतगुरु जी प्रसन्नता पाइणु आहे, जेका संदन आज्ञा ऐं मौज जे पूरन तौर पालन करण सां मिलंदी आहे। सतगुरु प्रसन्न थियनि, उन खां अनमोल पूंजी काई आहे ई कान। हुन जी प्रसन्नता माना असांजी अनमोल पूंजी आहे, पर उहा तॾहिं मिलंदी जॾहिं असां हुन जी आज्ञा मञींदासीं, हुन जा वचन खणंदासीं, त हू प्रसन्न थींदा। हू जोरनि ते कोन थींदा प्रसन्न, असां सॼो ॾींहुं खणी हुननि खे जोर ॾियूं, उन ते हू ख़ुशि कोन थींदा। हुन जी आज्ञा मञो, जीअं चवनि हा, जीअं चवनि हा।
माण्हू त हथ जोड़े तुंहिंजे अॻियां श्रद्धा ॾेखारींदा, पर पंहिंजी महिमा ॾिसी ख़ुशि थियणु न घुरिजे। न घुरिजे। पंहिंजी महिमा ॾिसी त हुनखे अहंकार अची वियो न, छो त हुन में ख़ुशि न थी। सची ॻाल्हि चवण में शर्म न अचणु घुरिजे। ईअं न सम्झे त उनजी श्रद्धा घटिजी वेंदी, बल्कि अञा बि वधंदसि। सची ॻाल्हि आहे न, जेका सच आहे त उहो त सच ई आहे न। असां इलाही दफ़ा ईअं थींदो अथई भई कीअं हिनखे हीअं चवां, हिनजो विश्वास लही वेंदो पाण मां। असांखे उहो भउ हूंदो आहे त मूं मां हिनजो विश्वास लही वेंदो, पोइ जीअं हले थो ईअं हलायूं, पर जेको सच चवण खां ड्रिज न, भले हू मञे चाहे न मञे, जेका सची ॻाल्हि आहे उहा करणु खपे। पंहिंजे सुभाउ मूजिबि हलणु सुठो न आहे, ॿियनि जे सुभाउ मूजिबि हलण में ई भलाई आहे। सची ॻाल्हि आहे न, ॿियनि जे सुभाउ मूजिबि हलणु, ॿिया ख़ुशि थियनि, हिन खां वधीक असांखे छा खपे। ख़ुशि करण ई भक्ति आहे। पाण साईं चई विया आहिनि, ख़ुशि करणु भक्ति आहे। ॿियनि जे सुख लाइ दुख सहणी परमार्थ आहे। ॿियनि खे सुख मिलंदो हुजे त पाण थोरो दुख सही वञिजे। पंहिंजे शरीर खे थोरो अगरि कष्ट मिले थो त उहो सही वञिजे, जे ॿियनि खे सुख मिलंदो हुजे त। पर ॿियनि खे दुखी करण जा उपाव न कयूं असां, पोइ पाण कॾहिं सुखी रही न सघंदासीं। जेको ॿियनि खे दुखी करण जा उपाव कंदो न, उहो पाण कॾहिं सुखी थी न, सपने में बि सुख कोन ॾिसी सघंदो। दुख खे सुख, ज़हर खे अमृत ऐं ग़म खे ख़ुशी बणाइणी प्रभु ऐं संदन प्यारनि जो प्रेम रूपी जादू आहे। जेको मिले, दुख मिले त बि सुख सम्झूं, ज़हर मिले त बि अमृत सम्झूं, ग़म मिले त बि ख़ुशी सम्झूं। माना ॿिन्ही हालतुनि में हिकु जहिड़ा रहणु सिखूं। इहो वक़्तु बि गुज़र जाएगा, सदाईं त हिकु जहिड़ो वक़्तु हूंदो कोन। जे दुख आयो आहे त हली वेंदो न, सदाईं थोरी टिकी पवंदो, पाण वटि लही वेंदो। पंहिंजे दिलि जियां ॿिए जी दिलि जो बि क़दुरु करणु ई हृदय जी कोमलता आहे। सची ॻाल्हि आहे, पंहिंजो केॾो था क़दुरु कयूं त ॿियनि जो बि कयूं न, त उहा थी वई कोमलता, असां में दया आहे। ख़ाली पंहिंजो क़दुरु न कयूं, जेको तो में आहे सो मूं में आहे, ईअं सम्झंदासीं त असां करे सघंदासीं। ॿियनि जे अवगुणनि खे ॾिसण ई कमज़ोरी आहे। ॿियनि जा अवगुण ॾिसण ई वॾी कमज़ोरी, वॾे में वॾो अवगुण असां में उहो आहे जो ॿियनि जा अवगुण था ॾिसूं। हिन में हे अथई, हिन में हे अथई, हिन में हे अथई, हीअ ईअं हलंदी अथई, हीअ ईअं हलंदी अथई। अॼु हिकु संत ॿुधाए पियो त केरु कुझु बि चएव न, चुप करे ॿुधी वठो। पंहिंजो जेको सुभाउ अथव न, मां हिनखे छॾींदमि कान, मां ॾिसी वठंदीमांसि, मूंखे उहा अञा सुञाणे कोन्हे, मुंहिंजी पहुच केसि ताईं आहे, उनखे कुझु ख़बर कान्हे, इहो कढी छॾियो पंहिंजी सुभाउ मां। चुप करे ॿुधी वठो, उहो विसारे छॾियो। त असां सिखी सघंदासीं कुझु। सेखारनि त घणेई था, ॾाढो था ॿुधाइनि, असांखे अलाए छो असर ई नथो थिए। वरी वरी उहो यादि नथा कयूं, ॿुधूं था त वरी वरी उहो यादि कयूं त पको थिए। पंहिंजो फर्ज़ पूरो करण लाइ, ॿियनि जे भलाई लाइ ॿाहिरां भले क्रोध कजे, पर मन में शांती रहे त उहो धीरज आहे। उहो धीरज आहे, मन न तपे। ॿाहिरां भले थोरो ॿियनि जो भलो थींदो हुजे त उहो क्रोध कजे, उहो बि ॿियनि जे भलाई लाइ चए थो, पंहिंजे लाइ न।
पंहिंजे भले लाइ न कयूं क्रोध, ॿियनि जे भले लाइ भले कजे, पर तेॾी महिल बि मन न तपाइजे पंहिंजो। दादी जन चवंदा आहिनि नांग वारी फूक हणिजे, डंग न हणिजे। नांग जी फूक ॿी थींदी अथव, डंग ॿियो थींदो आहे। दादी जन चवंदा आहिनि ईअं ई हलो, घर में बि ईअं ई हलो, नांग वारी फूक भले हणो पर डंग न कंहिंखे, कंहिंखे ॾुखायो न। श्री सतगुरु देव जंहिंखे सुठो सम्झनि उहो माण्हू ॿियनि जे नज़र में भले खणी बुरो हुजे, पर उनखे सुठो सम्झणु उच गुरमुखताईअ जी निशानी निशानी आहे। जेको गुरूअ खे माण्हू वणे उहो असांखे बि वणणु खपे। ॿियनि जे नज़रनि में भले उहो सुठो न हुजे, पर पाण उनखे सुठो सम्झूं, इहा गुरमुखताईअ जी निशानी आहे। उहे गुरमुख करे सघंदा, भई जेको गुरूअ खे वणे थो उहो असांखे बि वणे, उहो सुठो ई आहे। माना ईअं सम्झणु खपे, उन मां पोइ नुक्स न कढनि। छो जो कुझु त हुन ॾिठो हूंदो न जो गुरूअ खे वणियो आहे। हू त अंदरि परखनि था न, असां ॿाहिरि ॾिसंदासीं, असांखे अंदर जी नथी ख़बर पए, पर हुननि खे त पए थी न। जेको निमिरता धारे खाकसारीअ सां थो हले सो सदाईं सुखी थो रहे। निमिरता वारो सदाईं सुखी, खाकसारी माना हेठां ई वाट, पाण खे कुझु न सम्झनि, उनखे खाकसारी चइबो आहे। असां की जो पाण खे सम्झी वेठा आहियूं, आहियां ई मां। संतनि जे शरण में अचण सां एॾो असांखे लाभ आहे, एॾो लाभ आहे, जो जनमनि जा पाप मिटी था वञनि। गुरूअ जे शरण में असां सच्चीअ दिलि सां अचूं न त जनमनि जा पाप हू लाहे थो छॾे। हिकिड़ो चोर हो, वो राजा जी चोरी करे ऐं निकिरे थो, त सिपाही हिन जा पेरनि जा निशान ॾिसंदा आहिनि नी, हू त भॼी वियो, पर पेरनि जे निशाननि ते हू सिपाही हिन जे पुठियां था अचनि। हू चोर डुकंदो डुकंदो शहर जे ॿाहिरि वञी पहुतो, हुते हिकु संत सत्संग पियो करे, उते हली वियो। हू उते सिपाही बीह रहिया, चई पक हे चोर हेॾे ज वियो आहे। ॿाहिरि बीह रहिया, सत्संग पूरो थींदो आख़िर त ॿाहिरि ईंदो न, पकड़े वेंदासींसि असां। त हू संत जेको सत्संग पियो ॿुधाए न, उहो चए पियो त अगरि सच्चीअ दिलि सां केरु संतनि जे शरण में अचे न, त हुन खे सम्झ नओं जनम मिलंदो आहे, हुन जा अॻिला पाप सभु भस्म थी वेंदा आहिनि। कृष्ण भॻवान गीता में ईअं चयो आहे त सच्चीअ दिलि सां सभु छॾे जेको मुंहिंजे शरण में अचे न, त मां हुन जा सभु पाप ख़तमु करे छॾींदो आहियां। इहो चोर ॿुधे पियो न, त हुनजे अंदर में अलाए छा पियो थिए, चए पियो अॼु खां मां सच्चीअ दिलि सां चवां थो त अॼु खां मां भॻवान जे शरण में वञा थो, कृष्ण भॻवान जे, ऐं अॼु खां मां चोरीअ जो कमु छॾे ॾींदुमि, कॾहिं बि न कंदुमि चोरी। जे मन में ईअं चए पियो, सत्संग पूरो थियो त ॿाहिरि निकितो त हू पकड़े वियसि, सिपाही बीठा जो आहे, राजा वटि वठी आयसि। त राजा चयईंसि त सच ॿुधाए चोरी तो कई आहे। सिपाही चवनिसि पिया हे ई चोर आहे, असां हिन जे पेरनि जा निशान जे पुठियां विया आहियूं। त राजा चयईंसि सच ॿुधाए चोरी तो कई आहे। त चयईंसि राजा मां हिन जनम में त चोरी न कई आहे। घणेई राजा चए, हू सिपाही चवनिसि न इहो ज चोर आहे। हे चएसि मां हिन जनम में कई कान्हे चोरी। राजा चयईंसि चङो, हाणे हिन जी परीक्षा था वठूं। 3 ॾींहं बाद राजा खे ख़बर पई त चोर निकितो आहे। 3 ॾींहं बाद राजा खे ख़बर पई त चोर निकितो आहे। 3 ॾींहं बाद राजा चयईंसि चङो, हाणे हिन जी परीक्षा था वठूं।
पिपल जा पन खणी आया। हुनजे हथ ते पिपल जा पन रखी अॻियां पुठियां डोरे सां ॿधनसि, धागे सां ॿिन्ही हथनि खे। पोइ लोह जो पाइप गरम करे उहो मथां रखियसि। चईंसि अगरि हिन जो हथु सड़ंदो त हे चोर आहे, जे न सड़ियो त पोइ हे चोर कोन्हे। त पाइप गरम करे ऐं रखियसि जो त हिन जे हथ खे त आंच कोन आई, पर जेको धागो ॿधल हो, पिपल जो पन ॿधल हो, उनखे बि कुझु कोन थियो। पाइप लाहे हेठि रखियनि त उहा ज़मीन कारी थी वई। राजा चईंसि हे निर्दोष आहे। सिपाहियुनि खे चई हाणे तव्हांखे दंड मिलंदो, तव्हां भई अहिड़े सुठे माण्हूअ खे पकड़े आया आहियो, भेॾोहीअ खे। त चोर तो चएसि न राजा, हिननि खे दंड न ॾे, हे सचा अथई, चोरी मां कई हुई। चईंसि हींअर चए थो मां चोरी कई कान्हे, वरी चए थो चोरी कई आहे। मूंखे लॻे थो तूं संत पुरुष आहे, त हिननि खे बचाइण लाइ तूं पंहिंजे मथां ॾोह थो खणे। त चईंसि न, तव्हांखे विश्वास न अचे त माण्हू मोकिलियो मूंसां गॾु, मां जिते माल लिकायो आहे उहो ॾियांव। राजा वाइड़ो थी वियो। चईंसि वञो ॿ माण्हू हिन सां विया चोर सां गॾु, जिते माल लिकायो हुई उहो हिनखे ॾिनई, हे खणी आया। राजा चईंसि बराबरि इहो मुंहिंजो ई सामान आहे। चईंसि पर इहो ॿुधाए त चोरी बि तो कई आहे, पर जॾहिं परीक्षा तुंहिंजी वरितीसीं त तोखे आंच छो न आई, उन में तूं खरो कीअं उतरी? इहो मूंखे ॿुधाए, इहो मूंखे सम्झ में नथो अचे। त हिन सॼी ॻाल्हि करे ॿुधाईंसि त मां ईअं सत्संग में वियुसि त उते संत ॿुधाए पियो त जेको सच्चीअ दिलि सां, सच्चीअ भावना सां सभु छॾे ऐं संतनि जे शरण में वेंदो आहे, उनखे ॿियो जनम मिलंदो आहे। त मां ईअं पियो सम्झां त अॼु खां मां हुनजे शरण में वियो आहियां, त मुंहिंजो अॼु खां नओं जनम आहे। त मां हिन जनम में त चोरी कई कान्हे, हीअ त मां अॻिले जनम में कई। हे उहा चोरी आहे। तो मूंखां पुछो चोरी कई अथई, त मां ईअं चयो मैं हिन जनम में मां न कई आहे। मां ईअं चयो की न? चईंसि बराबरि चयई त ईअं। चईंसि त पोइ मां हिन जनम में त कोन कई आहे नी, संतनि जी शरण जीअं वरिती आहे, मां सची भावना सां पंहिंजो पाण सॼो उनखे समर्पण करे छॾियो आहे, त मुंहिंजो नओं जनम थियो आहे। त मां हिन जनम में त कई कान्हे चोरी। पोइ सभु जेके उते वेठल हुआ सभिनी खे मन ईअं थिए थो त बराबरि संतनि जे शरण में एॾी शक्ति आहे। पर असां बि जॾहिं सच्चीअ श्रद्धा सां, सच्चीअ भावना सां हुनजी शरण वठूं, पंहिंजो पाण सॼो हुनखे अर्पे छॾियऊं, सभु तुंहिंजो आहे, जीअं वणई कर, मुंहिंजो कुझु कोन्हे, मां आहियां ई कोन्हे। त उहो असांजा अॻिला पाप सभु ख़तमु करे छॾे ऐं नओं जनम असांखे मिले। नओं जनम त असांखे मिलियो आहे, गुरू कंदा आहियूं त असांखे नओं जनम मिलंदो आहे, पर पोइ बि त असां अहिड़ा जा अहिड़ा ई आहियूं। पोइ संभाले हलूं, नाम वठंदा आहियूं न, गुरू कंदा आहियूं त तेॾी महिल असांजो नओं जनम थींदो आहे। अॻिला ॾोह पाप कर्म सभु ख़तमु थी वेंदा आहिनि, माफ़ु करे छॾींदो आहे। अहिड़ो दयालू दातार आहे। पर पोइ बि असां उते जो उते आहियूं, जहिड़ा अॻे हुआसीं अहिड़ा हाणे आहियूं। बोलो सतगुर देव भगवान की जय। दुखड़ा दिसी मन डरे जैन, दर सतगुर जो छॾे जैन। दुखड़ा दिसी मन डरे जैन, दर सतगुर जो छॾे जैन। मत रखी बस हलंदो हले जैन,
तरक्की बसे हलंदो हले जय रंगरंगीअ जा ॾिसंदो रहे जय रंगरंगीअ जा ॾिसंदो रहे जय पर सोचे कुझु कहे जय पर सोचे कुझु कहे जय सतगुर जो सॾ जय मालिक जो सॾ जय दुखड़ा ॾिसी मन डर जय दुखड़ा ॾिसी मन डर जय सतगुर जो सॾ जय मालिक जो सॾ जय लायो अचे जाए लायो अचे जाए पेट पेटुअ सां पायो अचे जाए पेट पेटुअ सां पायो अचे जाए हिन में चढ़ जाए हिन में चढ़ जाए सतगुर जो सॾ जय मालिक जो सॾ जय दुखड़ा ॾिसी मन डर जय दुखड़ा ॾिसी मन डर जय सतगुर जो सॾ जय सतगुर जो सॾ जय सौखी मार मांगी मंजिल सौखी मार मांगी सतगुर सीधो तो सहाई सतगुर सीधो तो सहाई आशिक गोला चढ़ जाए आशिक गोला चढ़ जाए सतगुर जो सॾ जय मालिक जो सॾ जय दुखड़ा ॾिसी मन डर जय दुखड़ा ॾिसी मन डर जय सतगुर जो सॾ जय मालिक जो सॾ जय माधव जी माधव ॿियो अथव हे माधव ॿियो माधव जो न हे माधव जो अथव पाणी हेॾो थधो ॾाढो थधो आहे किशा भाभी हरदम किशा काथे अमीर नाही गंजो पीर नाही काथे फकीर नाही काथे अमीर नाही गंजो
तुंहिंजो पीर आहीं हरदम हाज़िर आहीं ओ लड़ा राम साईं हरदम हाज़िर आहीं ओ लाला राजसाईं शान जो छाव आहीं असां हजूर आहीं शान ज़रूर आहीं शान जो छाव आहीं असां हजूर आहीं शान ज़रूर आहीं हरदम हाज़िर आहीं ओ लाला राम साईं हरदम हाज़िर आहीं ओ लाला राजसाईं राखो रखपाल आहीं हरदम हाज़िर आहीं ओ लड़ा राम साईं हरदम हाज़िर आहीं ओ लाला राजसाईं रूप तुंहिंजा सवे स्वरूप तुंहिंजा अनूप तुंहिंजा रखे रूप तुंहिंजा सवे स्वरूप तुंहिंजा अनूप तुंहिंजा हरदम हाज़िर आहीं ओ लाला राम साईं हरदम हाज़िर आहीं ओ लाला राजसाईं संगत जो भगवान आहीं सारी संगत जो भगवान आहीं सारा गुण नारे आहीं असां सच्चा सारा आहीं तुंहिंजो प्यार चाहियूं तुंहिंजो प्यार चाहियूं राम ओ लैणा राम ओ लैला राम साईं तुंहिंजा ॿार आहियूं लैला राज साईं तुंहिंजा ॿार आहियूं तुंहिंजा ॿार आहियूं तुंहिंजो प्यार चाहियूं तुंहिंजा ॿार आहियूं तुंहिंजो प्यार चाहियूं मिलियो वो हथ मथे करे चल मथे करे वो हथ मथे करे भई हथ मथे करे जेके साईं कयो माला माल वो हथ मथे करे हथ मथे करे वो हथ मथे करे भई हथ मथे करे सच्ची रखिया साईं लाला राज रखिया
हथ मथे करे हाँ भई हथ मथे करे हाँ उहो हथ मथे करे हाँ भई हथ मथे करे मजो शब्द उचारियो बाबा